प्रीचिंग करे असां साहब त की थींदी आहे साहब बि जाके चइजे साहब ये फर्ज़ कराइनि इहा असांखे ख़बर आहे चारि चई जे ॿियनि साहब करे अॼु अदीब आहे साहब बि पाण हिन करे मुंहिंजी साहब बि जब ये क्राइम में जेके ज़िम्मेदार आहिनि उहा आहे पहिरीं ॻाल्हि आहे टू इन्फॉर्म द पीपल माण्हूअ खे इंफॉर्मेशन खे इतला पहुचायो ताज़ो तकिड़ो जेतिरो थी सघे ॿियो टू एजुकेट द पीपल माण्हूअ खे एजुकेट कयो पंहिंजे हिसाब सां साहिबु पाण एजुकेटेड न हूंदो छा डिलीवर कंदो टी जे आहे टू एंटरटेन द पीपल असांजे समाज में एंटरटेनमेंट आहे ई कोन असां वटि एंटरटेनमेंट जो को बि हिनखे सोर्स ई कोन्हे को असां उन हुनखे माना दुनिया जे उन किसे में रहंदा सेक्स खां सभई खे एंटरटेनमेंट न आहे असांजी का दीनी एंटरटेनमेंट न आहे का दिल्ली एंटरटेनमेंट न आहे को बि अहिड़ो प्रोग्राम न आहे इहो माना माना साफ़ जो कमु आहे साफ़ जे वॾो कमु जेको आहे उहो आहे त ओन द पीपल पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कयो आउं चवां थो त इहो ई जेको कमु जेको साफ़ीअ जो आहे इहो ई कमु वधीक जेको पंहिंजे क़ौम जी मालिकी नथो करे उहो माहिर थी सघे उहो शाइर नथो थी सघे शाइर उहो ई आहे जेको बाशऊर माण्हू आहे साईं जीअं त किताब न पढ़ियो पाए साईं चयो त शऊर जेको आहे उहो चइनि माण्हुनि मां ॿुधण खां पोइ कामिल थींदो आहे शऊर चइनि माण्हुनि मां ॿुधण खां पोइ कामिल थींदो आहे ऐं जॾहिं हुन दर्जे ते पहुचे पोइ तव्हां हुनखे चओ त शाइर आहे तव्हां हुनखे इमाम चओ तव्हां हुनखे पैगम्बर चओ तव्हां हुनखे शाइर चओ जेको चओ पहिरियों उहो माण्हू देश भक्ति जे मरहले में गुज़रे देश भक्ति जेकी आहे कॉम्प्रेस खां वॾो जमियो लफ़्ज़ आहे उन में तव्हांखे देश जे हर जीवत जी हर सोर्स जी इज़त करणी आहे जानवर जी बि इज़त करणी आहे पखी पखण जी बि इज़त करणी आहे उन सां प्यारु करिणो आहे जीत जले सां प्यारु करिणो आहे उन मिटीअ सां उन पाणीअ सां उन बाहि सां उन हवा सां प्यारु करिणो आहे उनखे आलूदगीअ खां बचाइणो आहे जॾहिं तव्हां इन कैफ़ियत में इश्क कयो आहे पंहिंजी धरतीअ सां त पोइ तव्हां जेको आहे उन मरण मां गुज़री अचंदा थिए जेको आहे न पोइ साईं जेको ॿियो स्टेज ॿुधाए थो त ॿियो स्टेज आहे संसार शांती जो पूरे आलम जे अमन जी ॻाल्हि करणु उन शांतीअ जी ॻाल्हि करणु जेको वधीक फ़िक्र बि इहो ई आहे साईं सदाई में बि इहो फ़िक्र सुखा ते आलम आबाद थिए सभु ख़ुशि हुजनि असां ख़ुशि आहियूं तव्हां ख़ुशि हुजो ॿियो बि हुनखे स्टेज इहो आहे त उहो सॼे जेको पंहिंजे लाइ चाहे थो उहो सॼे संसार लाइ चाहे पोइ उन खां पोइ टियों जेको फ़िक्र आहे जंहिंखे असां इनकलाबी वॾो फ़िक्र चऊं था उहो आहे त हर मतभेद जो इनकार कयो डिनाय ऑफ एवरी टाइप ऑफ डिस्क्रिमिनेशन हर मतभेद जो इनकार कयो था पोइ भाई मर्द आहे औरत आहे मां सावरो आहियां उहो सावरो न आहे मां इंसान अशरफुल मखलूक आहे कुतो आहे असांजे अलावा इहे जेको जानवर इन करे असां खाऊं असां बकरी इन करे प्यार था कंदा खाईंदासीं खाइण लाइ प्यारु कयूं इहो बदतमीज़ जेको आहे न उन खां इनकार करिणो आहे इहा मौला रसूल जी बि इहा तालीम हुई ऐं दुनिया जेके भला माण्हू आहिनि जेके भला उन जी बि इहा तालीम हुई त हर क़िस्म जी डिस्क्रिमिनेशन जो हर क़िस्म बदतमीज़ जो इनकार करिणो आहे न कारे जो गोरे जो अरबी जो अजमीर जो सैद जो उमती जो इनकार करिणो आहे अलाह अलाह फैसला ऐं सभिनी खे बराबरि जी इज़त ॾियणी आहे ईअं न आहे त पोइ मूंखे जीराए त शुरू थिए जानवर खे जीराए त शुरू कंदो थिए इहो पढ़णो आहे इनकार करिणो आहे हिनजो तव्हां जॾहिं पाण जीवत आहियो अशरफुल मखलूक आहे त फितरो दिमाग़ मां कढी छॾियो असां अशरफुल मखलूक आहे ख़ुदा खे चूंडियल मखलूक आहे ईअं कोन्हे को ख़ुदा जी हसे मखलूक चूंडियल आहे इहा धरती जेकी आहे असां त हुन ते क़ाबिज़ आहियूं जंग जर ड्राए असां पखी पखण जानवरनि खे मारे हुनखे राणी बाग में बंदि करे छॾियो आहे असां हिते क़ाबिज़ लॻा पिया आहियूं नेचर खे तबाह करे जेको आहे असां नेचुरल ज़िंदगी गुज़ारियूं पिया चोथों साईं जेको चयो उहो चई त बाबा जॾहिं माना गोल्डन फ्यूचर ऑफ ह्यूमन बीइंग इंसान जो रोशन मुस्तक़बिल जॾहिं इंसान रुहानी तौर ते ऐं मादी तौर ते बराबरी में तरक़ी करे पैरेलल तरक़ी करे जॾहिं तव्हां इंसान इन मां मरण मां गुज़रो था त पोइ तव्हांजो शौक़ु वञी क़ाबिल थिए थो पोइ तव्हां जेको फ़िक्र फ़र्ज़ पोइ ॾींदो जेको ॻाल्हाईंदो उहो जेको शौक़ु हूंदो इहो ज़रूरी न आहे त तव्हां जेको गार्डेन में पेश कयो
तव्हां ईअं ई पेश कयो, ईअं ई तव्हां शाइर आहियो। नसर बि लिखंदड़ बि शाइर आहिनि, नज़र लिखंदड़ न पर नसर लिखंदड़ बि शाइर आहिनि। जेका बि शौर जी ॻाल्हि थींदी उहा जेकी आहे शाइर जो माना लेख बाबा इहे तो असांजो ख़्वाहिश आहे। मां हिननि जो दोस्तनि जो प्रेस क्लब मेंबर बि न रहियो आहे, न कंहिं तंजीम मेंबर रहियो आहे, असीं पंहिंजे ज़िंदगी सम्झे। पर चवण जो मतिलबु इहो आहे त इहे तंजीम जो चयूं आहिनि इन जो कारज भलो हुअणु घुरिजे, इनजो कारज भलो हुअणु घुरिजे। ऐं असांजे दिलनि में इहा ॻाल्हि हुजे त असांखे पंहिंजे माण्हुनि खे डिलीवर करिणो आहे। असांजा माण्हू सादा समाज जा माण्हू आहिनि, उन्हनि खे डिलीवर करिणो आहे, असांखे उन्हनि जी ख़िदमत करणी आहे। उन्हनि खे इहो रोप न आहे की मां हेॾो वॾो साहिबु आहियां, मां हेॾो वॾो नसीबु आहियां, मुंहिंजा एतिरा किताब आहिनि, इहो न आहे। उन्हनि खे डिलीवर करिणो आहे, उन्हनि खे शौर ॾियणो आहे, शौर उन्हनि खे पहुचाइणो आहे जीअं उहे बि ईअं सोचनि जीअं तव्हां सोचो था। न उन इन अंदाज़ में सोचनि जीअं तव्हां सोचो था। महिरबानी चङी ॻाल्हि आहे। ओचितो थी आहे, ओचितो जेको जीअं लेजर टाइम बग़ैर कंहिं एजेंडा जे, बग़ैर कंहिं प्रोग्राम जे तव्हां वेही वञो किथे दोस्तनि में, तव्हांजो प्रोग्राम न हो, कंहिंजो प्रोग्राम न हो, मुंहिंजी ॻाल्हि थिए न ईअं वेही वियासीं। ऐं साइंस चवे थी त लेजर टाइम सां तव्हांजी उमिरि वधनि थियूं। उमिरि जो वॾे ज़माने जो सीक्रेट ॿुधायो साइंस, त पोइ लेजर टाइम तव्हां वियो तव्हांजी उमिरि वधंदी। बग़ैर एजेंडा जे दोस्त गॾिजी वेही रहो किथे, पाण में वक़्तु गुज़ारियो, ईअं तव्हांजी उमिरि वधंदी थियूं। महिरबानी।